रोडनि जे तामीराती ठीकनि में गैर शफ़ाफ़ियत वारो केस जंहिंमें सिंध हुकूमत KMC ऐं ॿियनि धुरियुनि जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वरिती आहे। सिंध हाई कोर्ट में यूनाइटेड कॉन्ट्रैक्टर्स तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त ॿुधणी थी। मेयर कराची जी मंज़ूरी खां सवाइ ठीका ॾेई 2 अरब रुपया जारी कया विया। दरख़्वास्त गुज़ार जो इहो मौक़िफ़ आहे। रिटायर्ड इंजीनियर अञा ताईं कमु करे रहिया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार पारां इहो चयो वियो आहे उन अमल सां माण्हुनि जे टैक्स जो वसूल थियल पैसो ज़ाया थी रहियो आहे। अदालत मेयर कराची ऐं ॿियनि खां जवाब तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। रोडनि जे तामीराती ठीकनि में गैर शफ़ाफ़ियत वारो केस जंहिंमें सिंध हुकूमत KMC ऐं ॿियनि धुरियुनि जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वरिती। रोडनि जे तामीराती ठीकनि में गैर शफ़ाफ़ियत वारो केस जंहिंमें सिंध हुकूमत KMC ऐं ॿियनि धुरियुनि जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वरिती आहे। सिंध हाई कोर्ट में यूनाइटेड कॉन्ट्रैक्टर्स तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। मेयर कराची जी मंज़ूरीअ खां सवाइ ठेका ॾेई 2 अरब रुपया जारी कया विया। दरख़्वास्त गुज़ार जो इहो मौक़िफ़ हुयो। रिटायर्ड इंजीनियर अञा ताईं कमु करे रहिया आहिनि। इन अमल सां माण्हुनि जे टैक्स जो वसूल थियल पैसो ज़ाया थी रहियो आहे। अदालत मेयर कराची ऐं ॿियनि खां जवाब तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे।